मुझे मोहम्मद के नमाज में फेराए बैतुल्लाह ले करे समझो मिठो मोहम्मद राजी थी बवे दुनिया के अंदर सब प्याचो न रब राजी थे ओ मुझा हबीब आत्मा काठी सादक नबी ने कहे रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन शाह साईं तवचे तो रब राजी थे अरफा के मैदान में बीठो रब राजी थे नूह नबी जो बेड़े में चवे रब राजी थे यूनुस चवे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन ओ मुझा मौला ने मेहरबानी करना छा मसलो आ मछी जे पेट में जे रब राजी दो गयो इब्राहिम नबी अलैहि सलातो तस्लीम बाहि जे आणो में ए तो रब राजी थे मूसा नबी जयो रब राजी थे ईसा जयो रब राजी थे अवजो त करन इब्राहिम हज़रत अबू बकर गार में हुजूर के गोद में सुमारियों भयो के तो रब राजी थे नांग लंग पियो खड़े छागल के मुझो रब राजी थे अल्लाह अल्लाह उमर चयो रब राजी थे उस्मान चयो रब राजी थे मुझो सोनो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजहो मस्जिद के बुहारी बोले सोना अली चापो करें जे मस्जिद बुहारिया रब राजी दे 17 ॾींहं वई ना काफरन बकवास कई त कद वदा का रब्बु का मोहम्मद के रब छड़े वियो कावड़ जी विस नाराज थी विस ॾाढो मुझे साईं के दुख अबूला बजी साल आई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरवाजे का बीठे ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कादे हो दुआरो अल्लाह जवाब ही न दोनी माई मेहणो दई दरद ॾाढो ॾाढो साईं दुखारा नेण मथे खणी करे हथड़ा मथे खणी करे मुझे रब के चयो मुझा अल्लाह मुझा अल्लाह मां तुझी तौहीद जो ऐलान कयो इन्हनि माण्हुनि मूंखे चयो चरियो मां बर्दाश्त इन्हनि माण्हुनि मूंखे चयो छा आहे मां बर्दाश्त मुझा अल्लाह हिननि मूंखे पत्थर हया मां बर्दाश्त कयो अल्लाह हिननि बीबी सुमैया खे ॿ हथ कयो मां बर्दाश्त कयो अल्लाह ने ज़ुमैर जो अखियूं कढियूं मां बर्दाश्त कयो अल्लाह ने अम्मार यासर के शहीद कयो यासर के मां बर्दाश्त कयो अम्मार के पुठिए ता खटल लाखल लाए छॾियो मां बर्दाश्त कयो ए मुझा अल्लाह मुझे बिलाल के तती रेती दे सुमारे सीने दे पत्थर कयो मां बर्दाश्त कयो मां काबे में नमाज पे पढ़ा उठ जा ओ जवे दो मां बर्दाश्त कयो अल्लाह अज चवंदा त कद वदा का अल्लाह छॾे कावड़ जी मुंह मोड़ी ओ मुझा अल्लाह इहा गाल मां बर्दाश्त करे न तो सगा अल्लाह मां त गान में वेही करे तुझो जिक्र पियो कया न इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी खलक वारी तार त तो गंढी न तो चो न मोहम्मद नुबो जो ऐलान कयो हाणे कीअं कावड़ जी अल्लाह मां के छॾे ॾिनई अल्लाह मुखा मुंह मोड़ियो अथई काफर चवंदा कावड़ जी अल्लाह तबारक व तआला या सूरत नाज़िल फरमाई रब फरमायो जिब्रील जी रब्बे जलील मन मुझे मोहम्मद दे कुरान खण या सूरत लई आई मौलाना मुफ्ती बशीर अहमद नन जे दावत अचण वारो तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह जो तमां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाइंदा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा अल्लाह तो फरमाए
मुझा दिल बर कसम मां के कचड़ी मजंद जो ओ मुझा सोना जरे मानू 10 बजे वारे टाइम ते चास्त जे टाइम ते हर को पांजे घरा निकली करे ओ मुझा हबीब वनी करे को कारोबार ते को दुकान ते को संगे चवा मजदूर ते बियो वने इन टाइम ते मुझो मोहम्मद घरा निकरी करे मक्के जे दर दर ते वनी मुझी तौहीद जा ऐलान बियो करे कसम मां के न कचड़ी मजंद जो वल्लैली ला सजा कसम मां के रात जो सजे दिया जो थकावल रात जो निंदड़ी दो करे कसम मां के कारी रात जो रब तो फरमाए वद्दुहा भी माना याद से ओ कसम मां के वगी जो सोना चले जिब्रील कुरान खणी दो अचे वही दी नाज़िल थे शिरक वने दो कुफर वने दो तौहीद जा नारा दा लगन ओ मुंहिंजा दिल पर अबू बकर बियो अचई उमर बियो अचई उस्मान बियो अचई अली बियो अचई बिलाल आद अहद जा नारा बियो हड़े ॾाढा सचो वल्लैली ला सजा कसम मां के वही अजे बंद थियण जो सोना करे करे वही बंद भी थी नारे तकबीर शाने कुरान शाने सहाबा वल बैत नारे तकबीर वल्लैली ला सजा कसम मां के वही अजे बंद थियण जो कदें कदें मुंहिंजा दिल पर वही बंद था कयूं त मुंहिंजो मोहम्मद साओ पटे निंडड़ी करे कदें कदें मुहिब जो महबूब ॾे न्यापो न ईंदो आ त सिक में इज़ाफ़ो थींदो आ साईं बशीर अहमद छा भला न खत न पट न काल न मिसकाल सिक लगी करे करे मुंहिंजो साईं ईअं मथड़े कंदो खणी करे थदा शुगरा खणंदो त जिब्रील न थो अचे काफ़र था चवनि त कावड़ जी बंद थी वई अल्लाह तो फरमाए वल्लैली ला सजा मुंहिंजा दिल पर असां वही बंद भी कंदासे ताके सिक में इज़ाफ़ो थे अया टी माना मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैहि कहिया फरमाए त वद्दुहा 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 वल्लैली ला सजा दादा तो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने कुरान मारा तो 3 बजे सुतो हां 2 साल ना आयो हां साईं ॾे मयारू वञो तंहिंजे करे अॼु कीअं आयो हां साईं ख़बर बि मूंखे ॾाढा सुभान अल्लाह चओ सॼे पिंडाल मां सुभान अल्लाह जा आवाज़ पन्ने वारा ॿुधनि थोरो थोरो अॻिते खणी हलो घोटकी वारा थोड़ो पंजाब में भी ट्रपो थोड़ो इस्लामाबाद आई हाने एडी सुभान अल्लाह चोटा व्हाइट हाउस में थरथलो मची वनी त मोहम्मद जा गुलाम आया जिंदा नारे तकबीर शाने सहाबा वल बैत नारे तकबीर फरमाए वद्दुहा वल्लैली ला सजा मुंहिंजा दिल बर कसम मूंखे चमकंदड़ तुंहिंजे रोशन चेहरे जो वल्लैली ला सजा कसम मूंखे तुंहिंजे अंबरीन अंबरीन कारड़न वारड़न जो मा वद्दाक मा वद्दाक मा वद्दाक रब्बुक वमा क़ला सुन न छॾियो त मां न मुंहुं मोड़ियो त मां न नाराज़ थियो आहियां भला ॿुधा त साईं तुंहिंजो चेहरो बि को छॾण जहिड़ो आहे छा वाह जो न वज़ो में मज़ो सुभान अल्लाह जो जवाब ॾे
असा तुझे चेहरे जा कसम कुरान में कया त वद्दुहा भला बुधा त सही तुझू अखियूं भी के छडण जहिड़ियूं आहिनि तुझे अकड़े जो बयान कुरान में वला तादइना का अनहुम मा ज़ागल बसर वमा तगा असा तो के न छड़ियो आ न मुंह मोड़ियो आ तुझा चपड़ा भी के छड़न जहिड़ा न असा तुझे चपड़न जो बयान कुरान में वलिसान व शफतैन ओ मुझा सोहणा आपन जे बकवास से दुख न कर न छड़ियो थमाई न मुंह मोड़ियो थमाई न नाराज थियो आया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना तुझे लाए दुनिया का आखिरत बेहतर प्रमोजा दिल पर पारी जिंदगी का पोई जिंदगी बेहतर तुझे लाए आलम अरवाह में हुए बेहतर हुयो पर अम्मा जे पेट में आए अया बेहतर थी वयो माए जा पेट वडा थी दान ओ मुझा सोना तू पंहिंजे अमर जे पेट में आया आमना जो पेट वडो न थियो पेट पेटन जेतिरो हुयो माण्हुनि के माइन के खटियूं खटियूं कराईंदियूं आहिनि सोना तुझे अचण सां आमना के कोई भी खटी कराई न आई ओकरा ॾींदी हुई मुश्क अंबर खां वधीक खुशबू ईंदी हुयसि वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला अञा भलो थियो अग में आमना बीबी हलंदी हुई हाय बकरियूं तंग कंदियूं हुयसि सोना एॾो भलो थियो जो बकरियूं अॻियां न पियूं हलनि पोयां पियूं हलनि वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा नबी ओ नबियनि जा बगदार नबी एॾो भलो थियो जो आमना बीबी वेंदी जबल ते बकरियूं चाण पत्थर पेर छिनी छॾींद पर जॾहिं तू अमन जे पेट में आए एॾो भलो थियो जो पत्थर नरम थी अगे हिक हिक बकरी के वठी करे हूअ तां डोल भरे करे प्यारींदी वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला एॾो भलो थियो आमना बीबी जॾहिं खूह ते पी वञे पानी ॿाहिरि निकिरी पियो अचे पारी जिंदगी खां पोइ जिंदगी बेहतर पोइ ते बेहतर सोना तुझी विलादत सब का बेहतर जो सजो मको नूर सां चमके पयो खुशबूदार थी वयो आमना बीबी जो घर नूर सां भरजी वयो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना तुझी बचपन सब का वधीक बेहतर सोना हामा हलीमा खणी वई उन जूं बीमारियूं दूर उन जी बीमारी दूर डाचे जी दूर पांजी दूर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हलीमा जा ठिकरे सोना सां भरजी वयो अल्लाह अल्लाह सोना तुझी बचपन या वधीक तुझी जवानी या वधीक जवानी में खदीजा सां शादी करण या वधीक वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला मुझा हबीब करीम कार में वेही करे मुझो जिक्र करण या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना कार में कुरान जो नाज़िल थियो इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम सोना अया बेहतर मक्के जे तरह तरह ते वञी करे मुझी तौहीद जो पैगाम पे चढ़ाया बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना हिजरत करे मक्के में वञणा या बेहतर बदर में अचणा या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सोना ओहद में अचणा या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा दिलबर सुलह हुदैबी में अचणा या बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा नबी मक्के दी फतह बेहतर वमन नुअम्मिरुहु नुनक्किसु फिल खल्क़ अफला याकिलून हाय रब तो फरमाए मुझा सोना हत्ता युरद्दु इला अर्ज़लिल उम्र
मानू जी पोइते थी दो वींदो हर से पोइते थी दी वींदी दस ओ मुझा महबूबा ओ मुझा सोहना ओ सोहने चेहरे वारा माज़ागल बसर वारे अखिण वारा वलिसान व शफतैन वारे चपड़न वारा वज़ुहा वारे चेहरे वारा वलिसान व शफतैन जे चपड़न वारा अलम नशरह लक सदरक वारे सीने वारा मानू जी पोइते थींदा हर से पोइते थींदी आ मुझा मोहम्मद जी तू जो वक्त पोइते थींदो तो वने तीअं तो जो शान या भी अफजल थींदो पियो वने लाडा ते जो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने साहबा वाल बैत शाने हजरत मोहम्मद मुस्तफा साईं जो बेटा है साईं का बेटा है इंशाअल्लाह आलम जा पुत्र भी आलम थींदा चो इंशाअल्लाह लाडा ते जो बाबा सोना मक्के जी फतह अहियां बेहतर काफरन जी बकवास से दुख दो करे दुनिया मां बुरको मटाए कब्र में वञणो अहियां बेहतर वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला तुझे लाए तो दुनिया का आखिरत बेहतर क़यामत कायम थींदी मुंहिंजा महबूब सब खां पहिरियां पहिरियां कब्र में तूं उथंदे हुजूर फरमाए जॾहिं क़यामत थींदी मां मोहम्मद मुस्तफा जी कब्र चाक थींदी मां मोहम्मद पंहिंजे कब्र मां उथंदुसि सुभान अल्लाह इन पासे खां सैयदना अबू बकर सिद्दीक़ इन पासे खां सुहिणो उमर फारूक अची रहा हुजूर फरमाए लोगो सुञाणो था केर चईं हाज़ा अबू बकर हाज़ा उमर वहा कज़ा नुबास यौमल क़ियामा भाई जो न मुसा गड होंदा जवान होता हेना मिठो मोहम्मद हेना जनाबे ईसा विच में अबू बकर उमर हुजूर फरमाए मां विंदुम जन्नतुल बक़िया में क्या मतलब काम थी ना वा जन्नत बक़िया जन्नतुल बक़िया वारा मानू उथंदा मां मोहम्मद में उन्हनि जी शफ़ाअत कंदुसि जिंदगी मक्के जी मौत मदीने जो सबने कहा हक में उठी मां ओरी बात के अली करे हदीस पाक में है मां मोहम्मद जो इंतजार करन बाजे बाहरन मक्के वारन मक्के वारा इंदा हिसाब किताब गफार खाने इंडड़े गोठ में कोन थींदो सब ओडे हलंदासी भज भजे तो की हाने नमाज लाए तो वने पुट जा के मजले होती ओ की तो तेज थे तो सोटा को न पोयो बाहे भज बजा अल्लाह अकबर अल्लाह दो फरमाए मुझा दिल पर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला सब का भलो जो क्या मजे दियारे असां तो के हौज़े कौसर अता कंदासे इन्ना आतैना कल कौसर असा तो के खैर कसीर भी दिनी हौज़े कौसर भी दिनो हुजूर फरमायो सोन जा प्याला पया खुद हौज़े कौसर जी पाड़ जन्नत में खुदी किनारो मक़सद जे मैदान में हूंदो सोन जा प्याला पया हूंदा वडो सोनो तख्त हूंदो हेला अबू बकर हूंदो हेला उमर हूंदो हेला उस्मान हेला मुंहिंजो सोनो अली हुजूर फरमामा विच ते बीठो हूंदोसि फरीदा ॾींदा वेंदा पंहिंजनि खे सुञाणींदोसि कलमे वारनि खे सुञाणींदोसि उम्मत खे सुञाणींदोसि साहबा चवंदा या रसूल अल्लाह कीअं सुञाणींदो सवा लख नबियनि जूं उम्मतूं बि हूंदियूं अल्लाह अल्लाह
अल्लाह कलमे वारो मुसलमानों गफार खान डल जे गोठ में जवारो मुझे सही फरमायो सवा लख नबियन जे उम्मत में मां मोहम्मद मुस्तफा जी उम्मत परे का बदरी होंदी जी पंज कल्याण घोड़ो घोड़न में बिहारो जंजू चारे जंगो ऐ चेहरो तो चमके हलखन गिरन में बीठो जे मालिक सुजानी दो मुझो इयो घोड़ो तव हुजूर फरमायो सवा लख नबियन जी उम्मत में मोहम्मद जी उम्मत निर्वार होंदी तकबीर शाने कुरान परे सही नंबर मां सुजानी दुस सही की है पान फरमावन जो चेहरो उन जा बई हथ ऐं पेर ईअं चमकंदा जीअं चोॾीअ जो चंड पियो चमके चई ॾे न ॾाॾा सुभान अल्लाह त चओ न चमकंदा हेरे जो मोहम्मद हेरे जो प्यारी नंढी हुंदी पी पुट हल बी इंतजार है जको थींदो तोर थींदी ईअं बीहंदा पन्ने आकल वारो गफार खान जको उठ वारो मुफ्ती साहब जे दावत अचण वारो हिकड़ी प्याली मिली वञई 50,000 साल बीठो हुज सिज नेज़े ते होंदो ज़मीन ट्रामे जी होंदी उन न लगंदई अरे उन छो लगे उन प्याली के त हथ मिठे मोहम्मद साईं जा लगंदा वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अया बेहतर अल्लाह मुझा सोना जरे उम्मत जा अमल तुरंदा अमल हुजूर फरमायो मां उते बीठो होंदुस जागो दा मां गानी के कनवा वरन आलमन कंबुदी बो एली हम पैचू जे के ना ये कया तो तमा के मौलवी चंदा न करे मोला हे मांग बेनमाजी असुरी नमाज न पढ़े बस अल्लाह अकबर सही मामा उते बीठो होंदुस ओ तोर थी दी ना का थोली अल्लाह सही तब अल्लाह कौन माने संग छोड़े कोटाए आयो हाना मोचड़ा गुरु फरमायो आका से फरमायो चो सुभान अल्लाह मुरी तरह सो अब जागो दा साईं सोए बता को हथ खणाया जेके कसम खणिया तो बटन खाया माना मां हथ खणायो जेके जागो था उहे हथ खणी सुभान अल्लाह चो वाह साईं मौलाना मुफ्ती साहब तुझो इखलास छा त बारड़ी में हेडा मानू घुराया थे वाह अहिया त पिंडाल बची खाली जगह काने एरी खलक ये कुरान जा आशिक साईं फरमायो मां उते बीठो हुंदुस अल्लाह जी नज़र मुदे पवंदी रब चंदो से हल छड कमी कोताई हुंदी ना अल्लाह मुझे मोहम्मद से फरमा अल्लाह जे सामो वनी बियंदो सोते हिसाब किताब रख में रब जी नज़र मुदे पवंदी अल्लाह चंदो छजाए तो मुझो मोहम्मद बीठो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुझा महबूब जाते तुझी उम्मत पुल सराता पार थींदी उदे भी करे उम्मत के क्रॉस कराए जन्नत में वठी वञण या बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा हबीब ओ नबियन जा बगदार नबी ओ मुझा सोना इन का वधीक अया बेहतर थींदो असा तवा के मक्का में महमूद ॾींदासे हुजूर फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह मां मोहम्मद मुस्तफा के झंडो ॾींदो जंहिंजो नालो होंदो लिवाउल हम्द चोटकारे वारो झंडो सवा लख नबी मां मोहम्मद मुस्तफा जे झंडे हेठां अची बीहंदा मुंहिंजी उम्मत बि ईंदी उम्मत जो नालो होंदो हम्मादून हिन उम्मत जो नालो हम्मादून अल्लाह अल्लाह रब फरमाए मुंहिंजा हबीब काफरनि जे बकवास ते दुख न करो दुहा
वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा। कसम तुझे चमकदड़ रोशन चेहरे जो, कसम तुझे कारण कारण वारण मुबारक जो। मा वद्दअक रब्बुक वमा कला, तुझे रब ने तोखे छॾियो आहे न मुंहुं मोड़ियो अथई मुंहिंजा हबीब। वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला, तव्हांजे लाइ त दुनिया खां आख़िरत बहितर, ॿाहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बहितर। वलसौफ 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 युअतीक रब्बुक फतर्दा। मुझो कदर क्यों मुझो कदर 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 असांजे मरण खां मरीज आलिम एक साहब थियो, शहीद खालिद महमूद थियो, कबूल साहब थियो, जेके इस्तेजा सिंगार हार हिंद साहब थियो। सालन खां पोइ मुबल्लिग पैदा थींदा आहिनि। बाक़ी साईं मीर मोहम्मद साहब अल्लाह उन जी उम्र में बरकत फरमाए। मां चयो मां साईं मां वञा राति जो कोठ मूंखे चई न वञ रही पो मां साईं सुभाणे परे वञणा। हिकु दफ़े मां साईं वञा पियो त मूंखे धाड़ी लखणी हुई। साईं मीर मोहम्मद साहब मूंखे धाड़ी लखणी हुई। पोइ जॾहिं मां आज़ाद थी आयुसि पोइ साईं ॿीहर वारा रहमतुल्लाह अलैहि वए में साईं फरमाए पुट रात जो न निकिरंदा कयो, धाड़ीलनि खे छा आहे मौलवी पैदा थियणो ॾाढो ॾुखियो। मूंखे चई मौलाना मुबल्लिग पैदा थियण ॾाढा ॾुखिया आहिनि, मुबल्लिग वॾो कमु पिया कनि। मुबल्लिगनि जी तबलीग ते ही मुजाहिद पंहिंजा बच्चा मदरसनि में छॾनि था, उहे आलिम था बणजनि। मुबल्लिगनि जे तबलीग ते माण्हू मुजाहिद तयार था थियनि। मुबल्लिगनि जे वाइज़नि ते मुबल्लिगनि जे तबलीग करण सां लाउड ते जमात जमीयत उलमा इस्लाम जी जमात तयार थी थिए। जमात खे वोट जी अहमियत समझाइण वारा मुबल्लिग आहिनि। जिहाद जी तबलीग में उन्हनि जे ज़हन साज़ी करण वारा मुबल्लिग आहिनि। है जिहाद जो शौक़ ॾियण वारा ये मुबल्लिग आहिनि। हिन मदरसनि सां ताउन करो, ये तव्हांखे जज़्बो ॾियारण वारा ये मुबल्लिग आहिनि। बच्चनि खे मदरसनि में छॾियो, ये मुबल्लिग आहिनि। असांजो अबो को आलिम न हो, ये वाइज़ ॿुधी मौलाना जोगी साहब बि चवंदो त मुंहिंजो अबो वाइज़ ॿुधी असांखे मदरसनि में छॾियो, असां आलिम थियासीं, क़ुरान जा हाफ़िज़ थियासीं, अॼु तबलीग था कयूं। मुबल्लिग थियणु ॾाढो ॾुखियो आहे यार। उहो ईंदो पोइ चवंदासीं हाय ॾाढो भलो हो आहियूं, असांजो क़दुरु नथा कयो। असां तव्हांखां पैसा थोरो ई था घुरूं, चऊं था मोहब्बत सुभान अल्लाह चओ। नारे तकबीर, शाने कुरान, हजरत साईं कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब। रुश्वत छॾनि, ज़िना छॾनि, चोरी छॾनि, गिला छॾनि, साड़ हसद छॾनि। 27 साल वाइज़ कयो आहे। माण्हू उते जो उते आहिनि, पोइ ज़िंदाबाद न आहियूं, ज़िंदाबाद आहियां। असांजा क़ाइद आहिनि जेके ज़ालिमनि सां अखियुनि में मिलाए करे कानून जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि, शरीयत जी। हाणे हिकु चूंड तव्हांजी आहे, अल्लाह जी चूंड इहा अथई। साईं जे मदरसे मां क़ुरान जा हाफ़िज़ निकिरंदा, अल्लाह जी चूंड इहा आहे। मुफ्ती बशीर अहमद मुफ्ती साहब आलिम, मौलाना शोएब अहमद आलिम, इहा रब जी चूंड आहे। हिते जेके आलिम ठाहे रब तुंहिंजी असांजी चूंड ठप्पा हणी उहे माण्हू सिमिल में मोकिलियई। जिन कानून पास कराया त 18 सालनि जी छोकिरी ऐं छोकिरो शादी न कंदा, जे कंदा त जो पीउ जेल में हूंदो। तव्हांजी त चूंड इहा आहे। हिननि जो कानून इहो आहे 18 सालनि में शादी कंदो त जेल, हूअं पाण में ठही वञनि, कमु हले त जाइज़ आहे जीअं वणनि, बाक़ी शादी निकाह न। हे असांखे मग़रिबी जेको आहे पासे छिके था वञनि। क़ाइदे मिलत इस्लामिया मौलाना
फजल रहमान फरमाया खबरदार मोहम्मद मुस्तफा जो कानूना औलाद वली थे बालिग थे 12-13 साल में बालिग थे 15 साल में शादी करायो मौलाना फरमाया जे नथा मनो हां एडो तहां जो जिद्दा त वो मां 11-12 साल जी छोकरी जो निकाह उन जो मां पाण पढ़ा तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान उलमाए हक उलमाए देवबंद उलमा जो कदर क्यों अमीर जी तात क्यों कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद जो जज्बो जिहाद जी मेहनत ॾिसो उलमा जो साथ ॾियो खुदा जी ज़ात जो कसम आलिम नबियन जा वारिस आहिनि मदीने जे मीर फरमाए हे आलिम मां मोहम्मद जे कोड़ी जा वार अथव ॾाढा न राजो सुभान अल्लाह वद्दुहा वलसौफ हाणे सोना न छॾियो तमाए न मुंहुं मोड़ियो तमाए राज़ी कंदो माए राज़ी कंदो माए राज़ी कंदो माए पाण चवंदे एॾो ॾींदो माए तूं घुरंदो वेंदे मां ॾींदो वेंदुसि तूं चवंदो वेंदे मां बख़्शींदो वेंदो मान सोना पाण चवंदे बसि मौला बसि मौला बसि मौला हे त मां आख़िरत जी ॻाल्हि थो कयां हाणे तो रब चवेसि हिन काफ़रनि जे बकवास ते ॾुख कयो अथई मुंहिंजा हबीब छा न कयोसीं तुंहिंजे लाइ मुंहिंजा दिलबर तूं ॾींहुं भला यादि कर काबे जे कारे गिलाफ में हथ विझी तो दुआ घुरी मां तोखे उमर फारूक ॾिनो तो हथड़ा कया मां मींहुं वसायो सोना तो इशारो कयो इन शक्कल कमर वाला अहद रसूलिल्लाह फिरकतैन फिरकतुन फौकल जबल खुदा जी ज़ात जो कसम एक तरफ सिद्दिसाद वन शक्कल कमर है सोना तो हथला कया मामी वसायो तो इशारो कयो मां चंद्र बात करे नो माय तो हथला कया अबू हुरैरा जी काफिर ने अम्मा मां मुसलमान करे नी माय सोना तो इशारो कयो वन रोडंदो आयो तो इशारो कयो हाय हरणी मोटी आई तो इशारो कयो पत्रन कलमा पढ़िया तो इशारो कयो ओ मुंहिंजा हबीब असां ईअं त कयोसीं पर अञा पको दलील ॾियाई किथे छॾियो थमाए किथे नाराज़ थियो आया किथे मुंहुं मोड़ियो थमाए काफ़िर था चवनि कद वद्दअक रब्बुक मां रब तो चवां मां वद्दअक रब्बुक ना 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 मुंहिंजा हबीब तोखे कीअं छॾींदासीं तुंहिंजूं अखियूं के छॾण जहिड़ियूं आहिनि तुझा चपड़ा के छड़न जेड़ा निजा तुझो चेहरो को छड़न जेड़ो आज चेहरे जो बयान कुरान में करे छड़ियो माय अखिले जो बयान कुरान में करे छड़ियो माय ज़बान जो बयान कुरान में करे छड़ियो माय हथड़न जो बयान कुरान में करे छड़ियो माय घुमण जो बयान कुरान में मेराज जो बयान कुरान में हिजरत जो बयान कुरान में ओ मुंहिंजा हबीब अया पको दलील न्याय ओ मुंहिंजा महबूबा असां जो हुक्म हो बैतुल मक़दस रे मुंह करे नमाज पढ़ो 17 महीना अवां ओडे मुंह करे नमाज पढ़ी हाय एक दफे ज़ोहर जी नमाज हुई मुंहिंजा हबीब अवां नमाज में चेहरो मथे कयो बारकातो बैतुल मक़दस रे मुंह करे नमाज पढ़ियो 3 रकात में उथियो सोना अवां दिल में छा पिया सोचो मां रब ॾिठो मां ॾिसां पियो अल्लाह 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 मुफ्ती बशीर अहमद हिंदल जे दावत अचण वारा अवां सभु ॾाढो सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाईंदा कद नरा तक़ल्लुब वजहिका फिस्समा फलनुवल्लियन्नका क़िबलतन तर्ज़ाहा फवल्ली वजहका शत्रल
मस्जिदिल हराम। ये बेकदरान सुभान अल्लाह ना था मलाड़ का जो मौलवी हां शहीद खालिद महमूद जो रूहानी मां पुट पढ़ा मां जो तरबियत याफ्ता आया असा के पैसा न खपन असा के भी दाद न खपे सुभान अल्लाह असानी खोराका ताकि या खबरात हिकड़ो अरशद मलाइका उन जो विरद बियो नाए वो चवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको दरमीन जे अंदर सुभान अल्लाह जो विरद कंदो मरी वियो कब्र में अकेलो मलाइक अल्लाह के चवंदो मौला मौला एकलो तो जो बानड़ो हो सुभान अल्लाह जी रिट होंदी असे मरी वियो आ कब्र में वा अल्लाह मां के मोकल दे त मां उन तुजे बानड़े सा कब्र में वनी कचहरी कया ताकि मौलिया जितना दफा सुभान अल्लाह जो सोना तो कर देंगे चेहरों मत क्यों नमाज में قد نرى قد نرى قد نرى قد نرى قد نرى تقلب وجهك في السماء नारे तकबीर शाने हजरत मोहम्मद मुस्तफा शाने साहबा वल बैत नमाज में चेहरो मथे कई मां अल्लाह तुझे चेहरे जा दीदार बियो कया तुझो इरादो चाहो किबलो मटाया बुधो बुधो जल्दी खत्म तुझो इरादो चाहो त किबलो मटाया असां देर न कई असां देर न कई उन टाइम ना उन टाइम जिब्रील के भजाइन बरकतू बैतुल मक़दस रे कयूं थई इरादो त सब इब्राहिम जे ठहल बैतुल्लाह दे मो करे नमाज पढ़ मुझे मोहम्मद जे दिल जो इरादो फेराए से शतरुल मस्जिदिल हराम मुझे मोहम्मद के नमाज में फेराए बैतुल्लाह ले करे समझो मिठो मोहम्मद राजी थी पवे जिया तो चयो इया सा कयो कद वदा कब्या चवन कूड़ता हणन पाथो छड़ियो माए बाकी अगे गालाए वला तक़ूलन लिशैइन इन्नी फाइलुन ज़ालिका गदा इल्ला अन यशा अल्लाह ओ मुझा दिल पर जने भी गाल करें ते नहीं ये जो दो करे इंशाअल्लाह इंशाअल्लाह दुनिया के अंदर सब प्या चो न रब राजी थे सबदा चवन आदम खांठी सादक सुभान अल्लाह आशिक माशूक जी जोड़ी आई थव आज रुमाल मटाए आयो हम चो मा कसीनो में सुभान अल्लाह त चो ओ मुजा हबीब आदम का वठी सादक नबी ने के रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तगफिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन शाह साईं आदम से तो रब राजी थे अरफा के मैदान में बीठो रब राजी थे नूह नबी लो बेड़े में चवे रब राजी थे यूनुस चवे ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी
कुन्तु मिनज़्ज़ालिमीन ओ मुझा मौला ने मेहरबानी करना छा मसलो आ मच्छी जे पेट में जे रब राज़ी दो गयो इब्राहिम नबी अलैहि सलातो तस्लीम बाहि जे आणो में के तो रब राज़ी थे मूसा नबी चयो रब राज़ी थे ईसा चयो रब राज़ी थे तवज्जो त करन इब्राहिम हज़रत अबू बकर गार में हुजूर के गोद में सुमारियों भयो के तो रब राज़ी थे नांग लंग पियो खणे छागल के मुंहिंजो रब राज़ी थे अल्लाह उमर चयो रब राज़ी थे उस्मान चयो रब राज़ी थे मुंहिंजो सोनो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजहो मस्जिद के बुहारी बोडे सोना अली छा पियो करे जे मस्जिद बुहारिया रब राज़ी थे।